कोलेस्ट्रॉल वधण सां इंसानी जिस्म खे अणगणियूं बीमारियूं थी सघनि थियूं। वक़्तु गुज़रण सां गॾोगॾु रत जे नालनि में कोलेस्ट्रॉल जो वधणु दिलि जी बीमारी, हार्ट अटैक ऐं फौलियत जहिड़ा ख़तरा वधाए सघे थो। हाई कोलेस्ट्रॉल इंसानी जिस्म खे गुर्दनि जे मर्ज़ ऐं शुगर में मुब्तला करे सघे थो, जंहिंखे नज़रअंदाज़ करणु अव्हां खे ॻिचीअ में पइजी सघे थो। हाई कोलेस्ट्रॉल खे मुतवाज़न सतह ते आणण लाइ 3 अहम तरीक़ा आहिनि जिन ते अमल करे सघिजे थो ऐं हर उमिरि जा माण्हू उन ते अमल करे सघनि था। पहिरियों आहे वर्ज़िश करणु। वर्ज़िश लिपोप्रोटीन कोलेस्ट्रॉल यानी ख़राब कोलेस्ट्रॉल खे घटि करण लाइ फ़ाइदेमंद आहे। बाक़ाइदगीअ सां वर्ज़िश जिस्मानी वज़न खे बरक़रार रखण में मदद करे थी। हिक हफ़्ते में घटि 150 मिंटनि ताईं जिस्मानी सरगर्मी इंसानी जिस्म लाइ अहम आहे। उन में तेज़ हलणु, तरणु या साइकिल हलाइणु शामिल आहिनि। ॿियो आहे भरपूर निंड करणु। राति जो 7 खां 9 कलाक निंड हाई कोलेस्ट्रॉल जे ख़तरे खे घटि करे थी। इन हवाले सां 2500 माण्हुनि ते तहक़ीक़ करे नतीजा वरिता विया त जेके माण्हू राति जो 8 कलाक निंड कंदा आहिनि, उन्हनि में HDL लेवल यानी सुठो कोलेस्ट्रॉल सभ खां वधीक हूंदो आहे। इन खां सवाइ अव्हां खे स्ट्रेस मैनेजमेंट ते अमल करणु घुर्जे। कोलेस्ट्रॉल नाले हार्मोन जे आला सतह अव्हां जी जिस्म में कोलेस्ट्रॉल जी सतह में वाधि करे सघे थी ऐं उन सां अव्हां खे दिलि जी बीमारीअ जो ख़तरो हूंदो आहे। स्ट्रेस मैनेजमेंट असुल में गंभीर हालतुनि खां परे रहण लाइ हिकु सेहतमंद लाइफ स्टाइल वारी आदत आहे। इन में सभ खां अहम योगा या मुराक़बो आहे, जंहिं सां स्ट्रेस घटि करे सघिजे थो।